इमरान ख़ान साहब सख़्ती सां चए पियो त नवाज़ शरीफ़ ऐं आसिफ़ ज़रदारी जी सलाह मशवरो न थियणु खपे आर्मी चीफ लाइ। पोइ टियों चोथों ॾींहुं साफ़े सां ॻाल्हाईंदे चए मूंखे को मसइलो कोन्हे, मूंखे परवाह कोन्हे, कंहिंखे वणे करनि ऐं ज़ाहिर हुकूमत खे करिणो आहे, भले शहबाज़ शरीफ़ करे छॾे। अॼु वरी मतिलबु वरी ख़ान साहब पंहिंजे पुराणे मौक़िफ़ ते लही आयो आहे त भई हिकिड़ो चोर आहे, हिकिड़ो भाॻेलो आहे, हुन सां वेही कीअं आर्मी चीफ जी मशावरत थिए पई। ऐं नवाज़ शरीफ़ सदाईं अहिड़ा माण्हू रखिया आहिनि ऐं हींअर बि अहिड़ो आर्मी चीफ आणणु चाहींदो जेको हुनजी मदद करे। सदाईं नवाज़ शरीफ़ अहिड़ा ई माण्हू रखिया आहिनि त मूंखे खिल निकिरी वई। जी हा, मूं चयो त हिन जनरल मुशर्रफ खे रखियो जी हा, ऐं मुशर्रफ साहब हिन खे जलावतन करे छॾियो, यस, फारिग करे छॾी। 10 साल 11 साल गुम। जनरल बाजवा साहब जेके हाणे रिटायर थियण वारा आहिनि, इन जी अपॉइंटमेंट बि नवाज़ शरीफ़ साहब कई। जी हा, पोइ केतिरो सुठो हलियो मामिलो जी हा। नवाज़ शरीफ़ साहब ऐं बाजवा, मतिलबु बाजवा साहब आर्मी चीफ हो, लेकिन इतफ़ाक़ सां उन ई दौर में नवाज़ शरीफ़ वरी नाहिल थियो, केसिस थियसि ऐं लंडन वेठो आहे। यस, सो अगरि इमरान ख़ान खे त इहो चवणु खपे त भले नवाज़ शरीफ़ वारो फ़ैसिलो पंहिंजी कराए, मर्ज़ी ते नवाज़ शरीफ़ भले पंहिंजी मर्ज़ी जो चूंडे अचे आर्मी चीफ, छाकाणि जॾहिं बि नवाज़ शरीफ़ चूंडियो आहे पंहिंजी मर्ज़ी जो आर्मी चीफ, जी हा, तॾहिं हुन चीफ अची कमु लाहे छॾिया आहिनि। पंहिंजो नवाज़ नुक़सान ई थियो आहे नवाज़ शरीफ़ साहब जो। शरीफ़ ॾिसो पंहिंजो परायो छा थींदो आहे, चीफ चीफ थींदो आहे। ऐं ज़ाहिर आहे उन वटि हिकिड़ा खोड़ सारा जेके हिकिड़े आम लेफ्टिनेंट जनरल खां या हिकिड़े ॿिए फ़ौज जेके मतिलबु अमलदार खां आर्मी चीफ वटि जेके इंफॉर्मेशन ऐं फीडबैक हुजे थो, उन जा ज़रिया तमामु घणा हुजनि था। ज़ाहिर आहे। सो उनखे खोड़ शयूं ख़बर पवनि थियूं त अगरि हुनजो कंहिंजे बारे में बि को राया हुजनि बि था त हू तब्दील थी वञनि था। हर ॻाल्हि उहा ई आहे त सो इहा ॻाल्हि त इमरान ख़ान खे त पाण ख़्वाहिश ज़ाहिर करणु खपे त बाबा नवाज़ शरीफ़ जेको चए उहो रखो, पर नवाज़ शरीफ़ अलाए कंहिंखे रखाइणु चाहे थो या एक्सटेंशन जी ॻाल्हियूं करे थो, छा थो करे नवाज़ शरीफ़ जी ख़बर नथी पए। जी हा, लेकिन जेको अॼु अख़बार में ख़बर हलियूं आहिनि त कल्ह जेको ॿिन्ही भाइरनि वेही कचहरी कई आहे, जंहिंमें पोइ ॿिया फैमिली मेंबर बि वेठा हुआ उन मीटिंग में लंडन में, उन में चयूं त ईदर आर वे और हाई वे, यस, मतिलबु या असांजी मञो या असीं बसि भले असांजी हुकूमत वञे त वञे। वञे जेको करिणो अथव पोइ। सो हाणे हू बि हिकिड़ी फर्म पोज़ीशन शरीफ़ बि वठण जे मूड में आहिनि। इन जो मतिलबु इहो इन मां महसूसु ईअं थिए थो त सिर्फ़ु मामिलो इमरान ख़ान जी चॉइस खे रोकणु न आहे। हिन मां मूंखे महसूसु ईअं थो थिए त अगरि शरीफ़ अची पंहिंजो मौक़िफ़ झलियो बीह रहनि था त भई फलाणे खे, छाकाणि त हिन महिल शरीफ़नि खे इहा त ख़बर हूंदी न ॿिन्ही भाइरनि खे त इमरान ख़ान कहिड़े नाले में दिलचस्पी रखे पियो, ऑब्वियसली त ज़ाहिर जंहिं नाले में इमरान ख़ान खे दिलचस्पी हूंदी शरीफ़ बरादरान खे न हूंदी। उहो त न, पर इहो चवणु त असांजी मर्ज़ी कयो, छाकाणि त आइन में इहो ई आहे त वज़ीर आज़म कंदो, त माना पोइ इदारे जी बि अगरि का मर्ज़ी आहे त उहा बि शायदि शरीफ़ बरादरान इहो फ़ैसिलो करे वरितो आहे त उहो बि न मञबी जेको असीं चऊं था उहो कयो। यानी हिकिड़े वक़्त में इमरान ख़ान टकराव में आहे इदारे सां, हाणे ही शरीफ़ ऐं प्राइम मिनिस्टर ऐं जेका रूलिंग हींअर आहे हुकूमत में आहिनि, छा उहे बि टकराव में वञनि पिया। लेकिन सो इन करे हू सम्झंदा हूंदा शरीफ़ बरादरान त हिन महिल इस्टाब्लिशमेंट हिकिड़े ई वक़्त में सभिनी सां नथी अटकिजी सघे, त असांजी राय जेका आहे उहा हली वेंदी। पर राय में वरी बि ईंदो त लेफ्टिनेंट जनरल ई प्रमोट थी ईंदो न। जी हा, ऑब्वियसली हूंदो त फ़ौज मां ई न। जी हा, उहो कंहिंजो माण्हू नथो थी सघे, चीफ हूंदो आहे। माज़ी में असां सिखियो आहे